जी जेके अंग अखर सीएम साहब चया 300 माण्हुनि खे वधीक वीचारा माण्हू अजल जो शिकार थी विया, 1000 खां मथे शायदि ज़ख़्मी थिया आहिनि, 15 लख कच्चा पक्का घर ढही पिया मुकमल तरह तबाह थी विया आहिनि ऐं तक़रीबन 20 लख एकड़ ज़मीन मुराद अली शाह साहब चवाणी त उहा शदीद मुतासिर थी आहे जेका ज़रई ज़मीन आहे ऐं पोइ हिकिड़ा तफ़सील हुननि ॿुधाया आहिनि। हाणे सवाल इहो आहे त तबाही आई आहे, मुराद अली शाह साहब चवाणी त अहिड़ी सिंध में कॾहिं तबाही न आई आहे, ख़ैर इन ते डिबेट थी सघे थी, लेकिन तमामु वॾी कैटास्ट्रफी आहे, वॾो अलमियो आहे, वॾो हिकिड़ो तबाही आई आहे ऐं बदकिस्मती आहे त मतिलबु हिन में ज़ाहिर पाण कई दफ़ा डिस्कस कयो आहे त हिन में जेको सॼो बार कुदरत त नथो विझी सघिजे, असां वटि जेका ॾहाकनि जी ग़लति मैनेजमेंट आहे, ग़लति गवर्नेंस आहे, ग़लति इंफ्रास्ट्रक्चर जी जेका प्लानिंग न आहे, करप्शन आहे, हीअ सभु उहो बि हुनजो बि हिकिड़ो फैक्टर्स आहिनि, इम्पॉर्टेंट फैक्टर्स आहिनि। मिसाल जेका पाणी जी निकाल नथो थिए, पाणी बीहजी त वियो, पाणी निकाल छो नथो थिए? एग्ज़ैक्टली, ठीकु आहे। हाणे इहो सुवाल अॼु खां 12 साल अॻु जॾहिं ॿोॾि आई हुई 2010 जी, तॾहिं बि उभरियो त आख़िर पाणी खे रस्तो जेको हुनजो नेचुरल जेके वहिकरा आहिनि उहो छो नथा उन ते कब्ज़ा छो नथा हटाया वञनि। पोइ 2011 में जेके बरसातूं थियूं उन महिल बि इहो बहस थियो त भई हीउ जेको पाणी खे रस्तो छो नथो ॾिजे, त ख़बर पई त साईं जिथे किथे जेके नेचुरल पाणी जा वहिकरा आहिनि, कुदरती वहिकरा आहिनि पाणी जा, उन्हनि ते माण्हुनि कॉलोनियूं ठही वियूं आहिनि, माण्हुनि जा बंगला ठही विया आहिनि, माण्हुनि पंहिंजी ज़मीदारियूं करे वरितियूं आहिनि, माण्हुनि पंहिंजा बंद ठाहे छॾिया आहिनि, निजी बंद ठाहे छॾिया आहिनि, यानी इंक्रोचमेंट थियल आहे पाणी जे जेको नेचुरल फ्लोज़ आहिनि, वेकरा आहिनि, उन ते हिकिड़ा सो जेका पाण खे कराची में गुजर नाला असां ॿुधंदा हुआसीं त साईं पाणी जो जेको नेचुरल फ्लो आहे उन ते इंक्रोचमेंट थियल आहे। ईअं सॼे सिंध में, इंटीरियर सिंध में बि इहा ई सूरत हाल आहे त जेके पाणी जा जेके गुज़र आहिनि, जेको वेकरा आहे, उन्हनि जो जेको गस आहे उन ते इंक्रोचमेंट थियल आहे। पोइ मूंखे यादि पए थो त 2010 जी ॿोॾि खां पोइ हीअ डिबेट थी, वॾी डिस्कशन थी, जंहिंखां पोइ शायदि उन ज़माने ताज हैदर साहब या अलाए कंहिंजी अॻवाणी में हिकिड़ी कमेटी ठही त भई हीअ छा ॾिसजे, जाइज़ो वठिजे, पर हू जाइज़ो जाइज़ा रहिजी आहे। ठीकु आहे, उहो किथां बि पाणी जा हू को बि इंक्रोचमेंट्स न हटियूं, किथे बि जेके ज़ाहिर हू जेके इंक्रोचमेंट्स थियल आहिनि बंदनि तां मिसकिन माण्हुनि खे हटाइणु सवलो हुजे थो, पर जेके थोरा असर रसूख़ वारा माण्हू आहिनि उन्हनि खे हटाइणु थोरो ॾुखियो थिए थो। सो अॼु बि वेकरा जेके पाणी हाणे पाणी खे अगरि घस न मिलंदो त जेसि ताईं सुके, अच्छा हेठि पाणी जो लेवल मथे थियल आहे त पाणी ज़मीन बि न पई पीए, त पाणी वञे त वञे किथे, मथां वरी मुस्तक़िल बरसाति बि हले पई, त पाणी वञे त किथे वञे, वॾो वॾो प्रॉब्लम इहो आहे। छाकाणि त पाणी बीहजी वञणु हिकिड़ी ॻाल्हि आहे, पाणी न निकिरणु उहो त वधीक डैमेज कंदो न, जेको हिकु बार बीह रहंदो त वरी ठीकु आहे। मतिलबु अगरि हाणे अञा त हीअ जेके 15 लख घर साईं ॿुधाइनि पिया सीएम साहब, इहे त हीअं ॾठा आहिनि, पर हीअ जॾहिं पाणी बीठो रहंदो ऐं जॾहिं हीअ ख़ैर सां हीअ मॉनसून सीज़न ख़तमु थींदो ऐं उस पवंदी त अञा तव्हां ॾिसो त घर किरंदा ऐं बिल्डिंग्स किरंदियूं, छाकाणि त पाणी मुस्तक़िल हुते बीठल आहे त उहो हिकिड़ो प्रोसेस आहे, हुन में घर किरंदा ई। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिनजो त को हल कढणो पवंदो न। ख़ैमा बि ठीकु आहिनि, 1 करोड़ खां मथे माण्हू सीएम साहब चवाणी त हिन महिल बेघर थियल आहिनि, 1 करोड़ माण्हुनि खे साईं चवाणी त 10 लख कैंप खपनि, ठीकु आहे, टेंट हुजणु खपनि, हीअ सो ॻाल्हि इहा आहे त 2 फेज़िस में हिन खे ॾिसणु खपे। हिकिड़ो जेको इमीजिएट रिलीफ आहे उहो ॾिजे, पर इमीजिएट रिलीफ ऐं हिकिड़ो आहे डिघे मुदे जी प्लानिंग, उन ते फ़िलहालु नथा ॻाल्हायूं त भई आईंदा छा थियणु खपे, ज़ाहिर असां वटि थींदो कुझु कोन, तंहिंजे करे हुन ते कहिड़ी वई ॿुधंदा कोन केरु। पर हीउ जेको अगरि पाणी खे रस्तो न ॾिबो, हीउ आउं सम्झां थो त इमीजिएट रिलीफ जो हिसो आहे। हीअ डिघे मुदे जी प्लानिंग त बाद में थींदी, पहिरीं पाणी खे निकाल त ॾियो न, पाणी खे रस्तो त ॾियो न। ऐं मथां वरी हीउ जेको डपु ॿियो बीठल आहे त 6.25 लख क्यूसिक पाणी अॼु सीएम साहब 6 चए पियो, तक़रीबन 6 लख सम्झो, 6 लख क्यूसिक पाणी जेको आहे सखर ते अॼु टच थियो आहे। अञा मथां वेकरा वधनि पिया, इहो डपु अलॻि आहे, ख़ुदा पनाह में रखे। हाणे हिन सॼी सूरत हाल में ॾिसो, बेसिकली माण्हुनि खे सरंदी वारा ॿियनि खे आउं बिल्कुलु एग्री कयां थो त हिन महिल हुननि खे पंहिंजो रोल प्ले करणु खपे। माण्हुनि खे को बि सरकार को बि माण्हू हिकिड़ो माण्हू नथो करे सघे इहो।
लेकिन केरु करे, कहिड़े नेटवर्क मां कजनि। त आउं इहे सलाह ॾींदुसि, इहो चवण त सही प्राइम मिनिस्टर साहिबु पंहिंजो को अकाउंट नंबर ॾेई छॾियो आहे फेडरल हुकूमत जो, सिंध हुकूमत ॾिए पई। आउं सम्झां थो हिते पैसा न जमा थींदा, माज़रत सां ट्रस्ट कोन्हे। सवाल शहबाज शरीफ़ या सिंध पीपल्स पार्टी जो न आहे, सवाल इहो आहे त हुकूमती अकाउंट्स में माण्हू पैसा ॾियण खां लवाइनि था, ऐं ठीकु ई लवाइनि था, छाकाणि त उहो पैसो हेठि DC, पोइ मुख़्तियारकार, पोइ तपेदार, उहो पैसो अलाए किथे थो वञे। सो मुंहिंजी गुज़ारिश इहा हूंदी त हिन महिल फौरी तौर ते त हीअ जेके हिकिड़ा साक़ाइता जेके NGOs आहिनि असां वटि ॿ, ख़ासि तरह हीअ जेको ईदी फाउंडेशन आहे, हीअ जो कराची में हैदराबाद सैलानी वारा मानी खाराइनि था माण्हुनि खे, आउं सम्झां थो त हिननि खे एंगेज करे सिंध सरकार ऐं हिननि जा अकाउंट नंबर ॾे, त जीअं माण्हू ईदी के ऐं हिन खे पंहिंजा सदका बि ॾियनि, पंहिंजी ख़ैरात बि ॾियनि, ऐं माण्हू हिकिड़े हर लिहाज़ खां हिननि खे ॾींदा। ऐं हीअ यकीनी बणाई त पकल खाधो, छाकाणि त हींअर हुननि वटि न गैस आहे न काठियूं आहिनि, उहे किथां मानी पचाईंदा, जेके टेंट पे वेठा आहिनि, त हुननि खे हीउ पकल खाधो जेको आहे, ऐं हिननि वटि बहरहाल हिकिड़ो हिननि जी एतिरी बेईमानी जो हिकिड़ो, हा ईअं न ॿुधो आहे, हूंदो किथे शख़्सी तरह, लेकिन हिननि जी हिकिड़ी साख आहे, हीअ ईदी ऐं सैलानी खे इंगेज कनि, हुननि जा अकाउंट नंबर ॾियनि, त ऐं सिंध जा सभु माण्हू पोइ हुननि जी मदद कनि। हीअ हिकिड़े माण्हू खां ज़ोर आहे किसो, वॾी तबाही आई आहे, वॾो तकलीफ़ था मंज़र आहिनि। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त सरकार खे, सिंध सरकार खे हिननि अहिड़े ॿिनि हू जेके सेमिनार NGOs आहिनि, उहे पंहिंजो कमु कंदियूं रहंदियूं, जेके सेमिनार कराईंदियूं आहिनि NGOs, ऐं हुननि जी ॻाल्हि नथो कयां। ऐं हीअ जेके आहिनि ख़ासि तरह ईदी ऐं सैलानी, हिननि खे इंगेज करे त जीअं ऐं हिननि खे रिसोर्सिस बि ॾिना वञनि, हीअ DC जे मार्फत इमदादी सामान जेको वेंदो, अलाह करे पुॼे।